सूफ़िन जो सरताज आ फतवा खां तो कोन डिॼंदासीं जेके दरिया जे दरिया में जेको लहंदो फुड़नि खां छो डिॼबो अदा डिॼणी कोन्हे न। ही वलियनि जो अजीब फ़लसफ़ो आहे, बुजुर्गन जो अजीब सिलसिलो आ। इन जो फ़लसफ़ो भी और आ, इन जो ज़िक्र भी और आ, इन जो फ़िक्र भी और आ। ये रूहानियत जा साहिब आहिनि। ये रात ॾींहं अरब जी ज़ात पाक जे फ़िक्र ऐं ज़िक्र में आहिनि। असांजा साईं, असांजा मुर्शिद, असांजा मेहरबान, असांजा रहनमा रहबर मियां सिंह मीर सिंह रहमतुल्लाह अलैह जन पाण ॿुधंदा हुआ, इनखे पसंदि कंदा हुआ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वो जॾहिं ॿुधंदा हुआ त संदन अखियुनि मां नीर हलंदा। हा सो अल्लाह साईं अव्हां खे छॾ असां चऊं था को छॾ दर्द पैदा करे। सवाइ मोहब्बत जे इबादत भी ठली आ। सवाइ मोहब्बत जे यकीन तो अव्हां खे ॼाणा त इबादत भी ठली आ। जे मोहब्बत न आहे त ईमान इन्हनि सजदनि जी ख़ुदा खे ज़रूरत कान्हे। मोहब्बत अंदर में रखी करे, मोहब्बत जो सिलसिलो आणे करे वो साईं जे वेझो वञो। सुभान अल्लाह। वेझो वींदव त हिजाब जा पर्दा परे थींदा न। जेतिरो वेझो वींदव ओतिरो एहसान थींदो। शरीयत पाक जो जेको हिकिड़ो रंग रखियल आहे इहो हिकिड़ो राज़मी आहे। ज़ाहिरी उलमा सगोरा अव्हां खे जेके तड़का दामान वग़ैरह ॾेई करे रब खां परे था कनि, ख़बरदार मतां हथ लाहियो। अब हथ कीअं न लाहींदासीं, जंहिंजा ख़ल कयल आहिनि उन खां त परे रही नथा सघूं। उन खां सवाइ त असांजी सरे नथी। असां मतलबी मुरीद थोरी आहियूं। असां पंहिंजे साईं सां हक़ी लहूं लाए छॾियो अथऊं। हा खुदा जो कसम मौत जी भी कान कान्हे। कसम मुझे रब जी ज़ात जो जे करे न पंहिंजो दीदार कराए असांखे काती कंध ते वाइण को मसलो ही कोन्हे। हा हा इहा ॻाल्हि वरी आशिक़नि खां पुछी ॾिस न, या तो मोहब्बत वारनि खां पुछी ॾिस न। जॾहिं उन मैदान में लहंदा आहिनि न, जॾहिं उन जे वजूद में एॾी मोहब्बत जो मच मचंदो आहे न त सिर जो सांगो लाहे पोइ त लहंदा आहिनि। हा उहा वरी चाचिनी के आशिक़नि चखी आहे, उन्हनि खां पुछी ॾिस त कीअं था मज़ा माणनि, कीअं था पंहिंजे साईं सां पंहिंजे सिर अॾीअ ते रखी। हाय हाय वाह वाह। सिर अॾीअ ते रखी पोइ ईअं मच में लहंदा आहिनि, मज़ो पंहिंजे साईं सां माणींदा आहिनि। उनजो ज़िक्र उनजो फ़िक्र बि आला क़िस्म जो आहे। चल दुआ कयो त चल अलाह सिम तव्हां असांजे
दिल में वो दर्द पैदा करे, हकीम की मोहब्बत पैदा करे। अर्ज़ु इहो करणो त सवाइ मोहब्बत जे इबादत बि ठनी आहे। हा ऐं हुबहू मिलहू हुबहू त मिलहू, हुब रखंदो इंशाअल्लाह ताला इहा शइ मिली वेंदी। आमीन। हा ये हंध मिलण जा ये ही आहिनि जेके अवां जंहिं दरबार ते आया आहियो। ये तव्हांखे रंगे छॾींदा इंशाअल्लाह ताला, इन्हनि वटि का कमी कान्हे। सो अल्लाह साईं अव्हांखे सलामत बख़्शे, मदीने वारे साईं सां मुहबत हुजे। असुल ॻाल्हि आहे त पंहिंजे रब सां सचा थियो। कंहिंसां सचा थियो? कंहिंसां? हा, ख़ुदा जो कसम पंहिंजे ख़ुदा सां सचा थियो। ईअं न हुजे अंदर में हिकिड़ी ज़बान में ॿी, ज़ाहिर में हिकिड़ी ऐं अंदर में टी ॻाल्हि छपायूं वेठा हुजो। न न, इहो कर्म ई सचाईअ खां पोइ थींदो। पंहिंजे रब सां सचा थियो, पंहिंजे ख़ुदा सां सचा थियो। जहिड़ी ॿार हुजे तहिड़ी अंदर में बि उहा ई ॻाल्हि ॻाल्हायो। ऐं अल्लाह साईं एॾी रहमत वसी आहे, एॾो त महिरबान आहे जो ईमान सां चए थो त ए बाना मुझे रहमत मां ना उमेद छो थियो। सुभान अल्लाह। अची त ॾिस न, मूंखां घुरी त ॾिस न, मुंहिंजो ॾियणो त ॾिस न। तो मूंखे आज़मायो ई कोन्हे, तो मूंखे पंहिंजे वेझो रखियो ई कोन्हे, तो मूंसां ॻाल्हायो ई कोन्हे। मूंखां घुरी ॾिस, मुंहिंजे वेझो अचे थी त ॾिस न, त मुंहिंजो नवाज़णो ॾिस, मुंहिंजो प्यार त ॾिस न। पोइ जंहिंखे का रब जे ज़ात जो कुर्ब इलाही मिलियल आहे न, उनखे लोक जी कहाणी कान्हे। सुभान अल्लाह। हा, लोक जी कहाणी कान्हे। जंहिंखे चवणो आहे वञी चवे। सो अल्लाह साईं अव्हांखे ख़ुशि रखे। असुल ॻाल्हि आहे त जॾहिं निमाज़ पढ़ो तॾहिं हिकिड़ी मियां साईं मीसे रहमतुल्लाह जन ॻाल्हि ॻाल्हाई आहे। ईमान अजबनाक ॻाल्हि ॻाल्हाई अथनि। वॾी सिंधीअ में जा लफ़्ज़ आहिनि पर वॾी सम्झाणी आहे। पाण फरमायो त निमाज़ बि हिकिड़े ख़्याल आहे। निमाज़ बेख्याली निमाज़ न पढ़ो, ख्याल वारी निमाज़ पढ़ो। छा फरमायो त निमाज़ बि हिकिड़ो ख्याल आहे, पर उहो ख्याल आहे जेको बाने ऐं रब खे मिलाइण वारो ख्याल आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। वॾी ॻाल्हि ॻाल्हाई अथनि, हे सम्झो को वॾी ॻाल्हि ॻाल्हाई अथनि। पाण फरमायूं त ख्याल वारी निमाज़ पढ़ो, बेख्याली निमाज़ न पढ़ो। ऐं ख्याल दिल में रखी पंहिंजे साईं सां ओरियो। ऐं पोइ जॾहिं तव्हां ने ख्याल वारी निमाज़ पढ़ी त इंशाअल्लाह ताला अंदर वारी अखि खुली पवंदी। आमीन। सो अल्लाह साईं अव्हांखे बाग बहार बनाए। कूड़ न ॻाल्हायो, कूड़ ॻाल्हाईंदव ज़रे ज़रे ॻाल्हि ते कूड़ ॻाल्हाइण त तव्हांजो ईमान कमज़ोर थींदो। असांजी मिल्कत ई ईमान आहे, असांजी मिल्कत ई ईमान आहे। ईमान वियो सभु ॻाल्हि वई। असां जेको दुनिया में खिलूं था, ख़ुशि थियूं था, फ़ख़ुर कयूं था, फ़ख़ुर सम्झूं था,
मिल्कत इहो ईमान आहे जंहिं ते ख़ुशि आहियूं ऐं ख़ुदाबंद ई असांखे ख़ुशि कयो आहे मिल्कत इहो ईमान आहे इन मिल्कत खे हेॾे होॾे न कयो इन मिल्कत जी हिफ़ाज़त कयो ईमान वॾी मिल्कत आहे इन ईमान जे सदके सभु कुझु एहसान थींदा त कॾहिं बि कंहिंसां धोखेबाज़ी न कयो हमेशह अव्हांजे दिलि में हमेशह अव्हांजे दिलि में अव्हांजे फ़िक्र में इहा ॻाल्हि हुजे चल वेंदे वेंदे बि कंहिंजे मथां एहसान करे सुभान अल्लाह पोइ एहसान करण जा केतिरा ई तरीक़े आहिनि को जेकर को प्यादो आहे उनखे कंहिं सुवारीअ ते वञी करे अॻिते करे कंहिं मंज़िल ताईं उनखे रसायो आहे इहो बि एहसान आहे कंहिंखे का सुठी ॻाल्हि ॿुधायो आहे इहो बि एहसान आहे कंहिं मिसकीन जी मदद कयो आहे इहो बि एहसान आहे कंहिं बुखे खे मानी खारायो आहे इहो बि एहसान आहे कंहिं ॾुखायल खे वेही प्यार जूं ॿ टे ॻाल्हियूं ॿुधायो आहे इहो बि एहसान आहे सुभान अल्लाह कंहिं भुलियल खे रस्तो वठायो आहे इहो बि एहसान आहे त हमेशह हमेशह पंहिंजे दिलि में अव्हांजे दिलि में एहसान हुजे पोइ एहसान जो बदिलो बि वरी एहसान आहे सुभान अल्लाह हदीस शरीफ आहे अल्लाहु अकबर पाण करीम फरमाइनि था त तव्हां ने जॾहिं ॿारनि जे मथां एहसान कंदा आहियो पोइ गोया उहो एहसान उन जे मथां न कंदा आहियो ॼण मां अलाह जे मथां एहसान कंदा आहियो सुभान अल्लाह जॾहिं मिलनि मुंहिंजनि ॿारनि खे बेगुनाह इज़ायो था गोया उन्हनि खे नथा इज़ायो ॼण मां अलाह खे था इज़ायो ख़बरदार ख़बरदार तव्हांजे ज़बान खां तव्हांजे हथ खां छल कंहिंखे इज़ा न पइजे हमेशह एहसान जे लाइ सोचींदा कयो त इंशा अल्लाह ताला अलाह साईं अव्हांजे मथां वॾो एहसान करे छॾींदो ऐं इल्मु पढ़ायो पढ़ो पढ़ायो क़ुरान सां मोहबत कयो सालियनि जी सुहबत रखो सालियनि जी सुहबत में रहो हा अजायो होटलनि ते अजायो गाननि डिशनि में अजायो कंप्यूटर ते जे सिस्टम शेरो शरारतनि में न फसो हे टच मोबाइल अॼुकल्ह थी आहे बसि नंढे वॾे वटि आहे बसि राति ॾींहुं अखि पटी पिया रुॻो या हरकत आहे बसि न अलाह न रसूल न क़ुरान न हदीस कुझु बि न रुॻो मोबाइल बसि ऐं इन मोबाइल में एॾो वॾो शिर रखियलु आहे जो अलाह साईं शर पनाह में रखे त अहिड़ी तरह सालनि जी सुबहत में रखो निमाज़ क़ाइमु कयो ऐं क़ुरान हीअ ॻाल्हि सम्झो क़ुरान पढ़णु आहे सुन्नत ऐं क़ुरान खे सम्झणु आहे फ़र्ज़ या शायदि ॻाल्हि कान खे सम्झो सुभान अल्लाह कोन सम्झो सुभान अल्लाह तव्हां चई कान सुभान अल्लाह क़ुरान करीम खे पढ़णु सुन्नत आहे क़ुरान खे सम्झणु फ़र्ज़ आहे फ़र्ज़ ॾे तवजो ई कोन्हे ज़ोर सुन्नत ते अॼु 5 सिपारा पढ़ियासीं अॼु ख़तमु थियो अॼु हीअं थियो अॼु हूअं थियो जॾहिं क़ुरान खे सम्झंदव तॾहिं त तव्हां वटि ख़ौफ़ पैदा थींदो तॾहिं त तव्हां वटि मोहबत पैदा थींदी तॾहिं त तव्हांजे गुमराहीअ खां बची सघंदव सम्झो त सही न क़ुरान कहिड़ी पियो ॻाल्हि ॻाल्हाए छा थो चवे क़ुरान तरावेनि में इन करे क़ुरान करीम पढ़ियो वेंदो आहे त तव्हांजे क़ुरान करीम जे पढ़ण सां ॿुधण सां अव्हांजे ईमान ताज़ो थिए ईमान खे ताज़गाईअ वास्ते क़ुरान खे पढ़ियो वेंदो आहे त क़ुरान जूं हक़ायतूं क़ुरान में अहिड़ियूं हिकमत वारियूं ॻाल्हियूं आहिनि एॾा वॾा राज़ रखियल आहिनि जो ख़ुदा जो कसम जॾहिं न उन क़ुरान खे तूं सम्झी वरितो त तुंहिंजो ईमान कमज़ोरी कोन थींदो सुभान अल्लाह सो अल्लाह से अव्हांखे सलामत बख़्शे जेकी कुझु तव्हांखे थोरियूं छोटियूं छोटियूं ॻाल्हियूं ॿुधायूंसीं इन ते अमल कयो क़ुरान सां मोहबत कयो पाकाईअ सां रहो निमाज़ क़ाइमु कयो सम्झो निमाज़ में कमी पेशी आई सम्झो तव्हांजे ईमान में बि ख़तरो आहे तव्हांजे अक़ीदे में बि ख़तरो आहे तव्हां अञा पक्का मुस्लमान पोइ न थिया आहियो
इन्हें इतना है ना बस इन्हें को कलमो पढ़ो तो उन्हें ठीके भी मुसलमानी अचे वही न पंहिंजा करतूत पंहिंजा कम पंहिंजा कारोबार उहे भी सही तरह हलियो सही तरह सां कंहिंखे न ठगियो न कंहिंखे इज़ायो न कंहिंखे ख्वार ख़राब कयो खुदा खां डिॼो डिॼो मां अल्लाह खां जंहिंजे खां डिॼण जो हक़ आहे त अहिड़ी तरह निमाज़ां ज़िक्र फ़िक्र मोहब्बत सां कयो सालिहनि जी सुहबत अख़्तियार कयो त इंशा अल्लाह ताला अल्लाह साईं तव्हांखे कामयाबी अता फ़रमाईंदो व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हाणे कुल वला शरीफ़ पढ़ो ज़िक्र जी बहारी वठूं त पोइ कुझु आलम सगुरा 11 दफ़ा सब जमात कुल शरीफ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। इहो ख़त्मे ॾियण जो तरीक़ेकार सिखो अगल अलहम शरीफ़ पोइ फलिल्लाहिल हम्द रब्बिस समावात रब्बिल अर्द रब्बिल आलमीन वलहुल किब्रिया फिस समावात वल अर्द व हुवल अज़ीज़ुल हकीम। पोइ उन खां 11 दफ़ा कुल वला शरीफ़ पोइ इहो सवाब बख़्शो पंजतन पाकन सईदना मुर्शिदना महबूब सुभाने गौस आदम। पोइ जेको जंहिंजो मुर्शिद आहे जेको जंहिंजो मुरबी आहे जेको जंहिंसां मोहबत रखंदड़ आहे त उन ॾे इहो तोहफ़ो मोकिले पोइ ज़िक्र जो शुरू कबो। बिस्मिल्लाह रहमान रहीम कुल अल्लाहु अहद इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फलिल्लाहिल हम्दु रब्बिस समावात